उसामा हमारे साथ हैं, तो उसामा का भी नाम लिख लेते हैं। मार्कर के नाम भयो उसामा विद अस। उसामा रेडी। आपको 1 मिनट का वक्त दिया जाएगा। देखते हैं कि 1 मिनट में कितनी बॉल्स जो हैं इस बास्केट से ट्रांसफर होती हैं उस बास्केट में। सो लेट्स स्टार्ट दिस सेगमेंट। अदा ही तवा जतम है, ही तवा क्या है फिलहाल 1 मिनट जे लाए ताने जा मालिक आयो। ओके जी, शुरू करेंगे। ऑडियंस, सो यू ऑडियंस बोलो 1, बोलो बा, बोलो ट्रे एंड बोलो चलो। चलो भाई, टाइम नोट करना 1 मिनट जो टाइम। ओके 4 हो गए सेकंड। अरे बढ़िया बढ़िया बढ़िया, वेरी गुड। तालियां होनी चाहिए बच्चे के लिए यार, अच्छा प्ले कर रहा है। 1 2 ये 3 चक्कर और ये हो गए 4। अरे बढ़िया बढ़िया बढ़िया। अपोलो सोलर एनर्जी एंड होम अप्लायंसेस। 1 2 3 एंड 4। अरे बढ़िया 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 बच्चे के लिए तालियां हो जाए भाई, मेहनत कर रहा है बच्चा। 40 सेकंड्स हो चुके हैं। अपोलो सोलर एनर्जी एंड होम अप्लायंसेस। ओके जी, ओके जी, ओके जी, गुड। वाह वाह। 1 2 स्टॉप 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 स्टॉप। ये कंसीडर नहीं होगा छो जो टाइम खत्म थी वियो ऐं तव्हां बॉल्स जेतिरी विधियूं आहिनि। लेट्स काउंट। तो भाई ही 1 2 3 आई 4 बॉल्स। नॉट बैड भाई, तालियां होनी चाहिए इनके लिए। 4 बॉल्स इन बास्केट में विधियूं आहिनि उसामा। सो वी हैव अनदर वन नाउ। भा अचो, तव्हां अचो 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 अचो। भा खे माइक दियो। अस्सलाम वालेकुम। भा केड़ा हाल है? ठीक ठाक। अदा नालो तव्हां जो? इमरान अली। इमरान अली। इमरान किथां आयो तव्हां? नओं देरे खां आयो। नओं देरे खां आयो तव्हां? ओके भाई इमरान नओं देरे खां आयो आहे त पोइ उम्मीद आहे तव्हांखे? कोशिश कंदासीं। कोशिश बिल्कुल कोशिश करणु घुर्जे। घटि में घटि तव्हांजा 5 बॉल्स वञणु घुर्जनि बास्केट में। सुबुह अपोलो सोलर एनर्जी एंड होम अप्लायंसेस जे तावन सां असांजो आहे ही सेगमेंट ऑलवेज ब्राइटर लाइव। तो स्टार्ट करेंगे। इनके साथ भी माइक इनसे ले लीजिएगा। ऐं हिननि जो जेको आहे त हीरे जे हथ में ॾींदा। आयो तव्हांखे 1 मिनट जे लाइ भा। ओके स्टार्ट कंदासीं। वंस अगेन काउंट डाउन। जाग जाओ ऑडियंस। बोलो 1, बोलो 2 3 4 5 एंड स्टार्ट। टाइम नोट कीजिएगा। 1 2 3। ओके हरी अप 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 हरी अप। ओके जी 4 4 4 चक्कर है। अच्छा मुझे लगे तो ही 9 दे रहे हो, नालो रोशन कर दो। ओके जी 30 सेकंड्स हो चुके हैं। 30 सेकंड्स 30 सेकंड्स। इन्होंने वेट करो 12 बजे ताईं टाइम है तांके। ओके हरी अप 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 हरी अप। लास्ट 10 सेकंड्स लास्ट। Stop! 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 अदा के माइक तो दियो भला, माइक तो दियो। थोड़ी इन्हनि सां कचेरी कयूं अदा सां। अदा भा अचो 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 हितां अचो। केड़ा हाल आहिनि? सही आयो न? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। हा न सही आयो। चक्कर बकर अचनि पिया? चक्कर तमाम घणा पिया अचनि। ॾाढा घणा पिया अचनि? तमाम घणा। यार ईअं तीअं त न कयो। नए दरे वारनि माण्हुनि खे वरी चक्कर था अचनि। हा तव्हां त 10 तो चक्कर हणो पोइ बि तव्हांखे चक्कर न अचणु घुरिजनि। हा चक्कर अची था वञे छा कयूं? अच्छा अदा अधे खे विहारियो, किथे विहारियो, चक्कर था अचनि। जूस वूस पीआरियूं था भाउ तव्हांखे असां। सिर्फ़ु ही सेगमेंट ख़तमु थिए तो तव्हांखे नज़र न ईंदासीं असां। ऑल राइट शो
असा जो ही सेगमेंट है अपोलो सोलर एनर्जी एंड होम अप्लायंसेस जे तावन सां टियों असांजो भाउ गॾु आहे अचो जे हुजे ई नाणो त गुम लाड़काणो लाड़काणे जो अदो आहे असां सां गॾु ऐं ॾिसूं था त अॼु लाड़काणे खे कीअं ई रिप्रेज़ेंट करे थो उन खां पहिरियां ई बॉल्स मां हिन मां कढिया न काउंट न कया अधे जस्ट जेको आहे त 1 and 2 ॿ बॉल्स जेको आहे त जमा कया आहिनि बास्केट में 2 बॉल्स त भाउ तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था अदा इमरान वेही रहियो भाउ अच्छा पहिरियां ई वेही रहियो नौबत ई न पई चवण जी वेरी गुड इंटेलिजेंट अस्सलाम वालेकुम भाउ अदा तव्हांजो नालो वकार आकाश वकार ॿीहर तव्हां खां पुछी वरितोसीं ओके जी त वकार सां गॾु आहिनि लाड़काणे खां त तव्हां मां उमेद रखूं तव्हां मां त मूंखे हिकु बाल जी बि उमेद नथी कोशिश कंदासीं ओके कोशिश बेस्ट ऑफ लक चवंदासीं तव्हांखे सो लेट्स स्टार्ट विद देम वंस अगेन काउंट डाउन कंदासीं बोले 1 आवाज क्यों नहीं आ रही 1 2 4 बेड़ाई पर शुरू ओके अब 4 चक्कर लगाने में काउंट कर रहा हूं 4 चक्कर पहले होने पे खाए और एक चक्कर और एक चक्कर और एक वेरी गुड वेरी गुड वेरी गुड वेरी गुड ऑलवेज ब्राइटर लाइफ ऑलवेज ब्राइटर लाइफ आप चक्कर 4 नहीं लगा रहे अब की बार आप 5 चक्कर लगाएंगे इससे पहले आप एक चक्कर खा गए थे 5 ये 5 चक्कर मैं काउंट करूंगा ये 2 तीसरा अब ये तीसरा चौथा ये चौथा 5वां जो खा गए थे टाइम्स आउट आउट बाबा आउट खाने तो बजे टाइम खत्म थी वियो लाड़काणे वारा ओके जी त अदा जेके बॉल कलेक्ट कया आहिनि ही जेको आहे त हिकु बॉल 3 चक्करनि वारो ही ॿियो बॉल 2 चक्करनि वारो ही 1 सेकेंड 3 चक्करनि वारो त 3 बॉल आहिनि ऐं अधु बॉल हिन जे हथ में आहे 3.5 बॉल भाउ जा बट वी विल राइट 3 हियर अदा नालो तव्हां वकार ॿुधायो भाउ तव्हां पंहिंजी जॻह ते वेही सघो था छो जो तव्हां खां वधीक बॉल जेको आहिनि त बास्केट में वञी चुका आहिनि अस्सलाम वालेकुम अदा ठीकु आहियो ख़ुशि मज़े में हिननि खे ॾिसी मूंखे हींअर ई चक्कर पिया अचनि हींअर ई चक्कर पिया अचनि कोशिश कंदासीं हा अॻोणे चवे पियो पंहिंजी ज़ाल लाइ नांग ॾंग हणो त उहो नांग मरी वेंदो अच्छा त हाणे ॾिसंदासीं त हाणे छा थो थिए ओके जी स्टार्ट कंदासीं हाणे तव्हां सां पंहिंजो ही सेगमेंट ओके 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 तो ये आप इजीली कर लेंगे टॉपी के साथ ना करे वेंदो इजीली ठीक है त अदा हाणे जेको आहे त स्टार्ट कंदा असांजो ही सेगमेंट अपोलो सोलर एनर्जी एंड होम अप्लायंसेस जे तावन सां ऑलवेज ब्राइटर लाइफ वंस अगेन कंदासीं काउंट डाउन अधे में उम्मीदूं मूंखे त नथियूं लॻनि ऐं बेस्ट ऑफ लक चवंदासीं भाउ खे असां चाहींदासीं तव्हां 5 6 7 8 10 बॉल्स विझो 4 चक्कर लॻाइणा आहिनि 4 खां घटि चक्कर न लॻाइणा आहिनि त ऑडियंस 1 2 3 and go मार्कर भी नीचे ओ भाई भाई 10 चक्कर लगाएंगे कि 4 चक्कर लगा रहे 4 चक्कर लगा रहे अच्छा अब आपको 2 चक्कर लगाने से पहले आपने 6 लगा लिए ये जो उल्टो थी वो अच्छा एक और दूसरा जाए ओ भाई जाओ भाई अदा अरे परिया अपोलो सोलर एनर्जी एंड होम अप्लायंसेस टाइम मूंखे ॿुधाइजा केतिरो अदा स्टॉप
स्टॉप जा अधे जे लाइ ताड़ियूं थी वञनि एटलीस्ट ही ट्राइड आपको पता है हंसना जो है बहुत आसान होता है लेकिन करना बहुत मुश्किल होता है इतने मां भी कया मां तो शोभी भाई के क्रॉस करे दीवार पार करे वजा एनीवेज ही हिकु ऐं ही ब त अदा जेको आहिनि त ॿ बॉल्स विधा आहिनि दैट मीन्स अॼु जा असांजे हिन सेगमेंट जा विनर आहिनि उसामा किथे आहे उसामा आ जाओ भाई ओके अच्छा त उसामा जेको आहे त ही गिफ्ट विन कयो आहे इन्वर्टर विन कयो आहे तो भाई जाते जाते आप इस इन्वर्टर को अपने साथ लेके जाएंगे सो कांग्रेचुलेशंस भाउ जे लाइ ताड़ियूं थी वञनि ऐसे सां जो ही सेगमेंट में पहुतो पंहिंजी पहुचाणी